बीही पानी पीण वारे खे दिमाग़ जो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दिमाग़ जी कैंसर थींदी आहे, बीही खाइण वारे खे गले जी कैंसर थींदी आहे। तो 20 साल बीही खाधो, हींअर घर घर में मरीज़ लगा पिया थे। ओ खुदा जा बाना, खुदा अज भी मौजूद आहे, मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा हयातुन नबी अज भी मौजूद आहे, उन जी शरीयत सुन्नत अज भी मौजूद आहे। सुबुह जो भुलियो, शाम जो मोटियो, इहो भी न भुलियो। अज ही पंहिंजे दिल में अज़म कर त इंशाअल्लाह ताला अज खां बाद में कदे भी बीही पानी कोन पियंदुसि, बिस्मिल्लाह को सवा पानी कोन पियंदुसि, 3 साहियूं करे पानी पियंदुसि, हथड़ा धोई पो मानी खाईंदुसि, बिस्मिल्लाह करे मानी खाईंदुसि, मानी खाइण खां पहिरीं मढुक पानी जा पियंदुसि, वरी मानी खाईंदुसि, वरी विच में पानी पियंदुसि, आखिर में दुआ घुरी उथी वेंदुसि। तू इहो वाइदो कर, हे सजण साईं जो ग़ुलाम तो सां वाइदो थो करे, जे तुंहिंजे घर जूं मिड़ई बीमारियूं ख़त्म न थियनि त पोइ अचे ॻाल्हि। तू मुझे महबूब मुस्तफ़ा जे शरीयत के सीने सां लाए त मुझो महबूब भी तोखे पंहिंजे सीने सां लाए। तू मुझे महबूब मुस्तफ़ा के पंहिंजो कायद समझ, मुझे महबूब मुस्तफ़ा के पंहिंजो आका तस्लीम के। मुझा दोस्त मानी खाइणी त अथई न, पोइ जेकॾहिं वेही बि खाई थो, रुगी बिस्मिल्लाह करे हथड़ा धोई रुगी नियत करी त महबूब जी सुन्नत आहे, खाधो बि खाई वे सुन्नत जो सवाब। सवलो तरीक़ो मुझे सजण साईं जा तरीक़ा ॾाढा सवला अथव।